वज़ीर आला पंजाब यानी बयान ॾिनूं त असां पाणी बि असांजो आहे ऐं उन ते पैसा बि असांजा आहिनि कि मुंहिंजे ख़्याल में इन गुरूर मां निकिरणु घुरिजनि। असां इन ते पाणी जिदोजहद तहरीक में हलाए चुका आहियूं ऐं खेसि उते बि आऊं मेयड़ में जवाबु ॾेई चुको हुउसि, पर वरी बि जेकॾहिं ताज़ी ॻाल्हि आहे त हुननि जो इहो बयानु मुल्क जे फेडरेशन जे मफ़ादम न आहे। हिकु ॿ, पंजाब जेको अकॉर्ड में पाणी हिसो मिलियलु आहे उन खां अॻु ई वधीक कैनाल ठाहे पाणी खणे पियो ऐं उहो सिंध जो पाणी खणे पियो। उन करे वधीक कैनाल जो सोचणु ऐं ज़बरदस्ती ठाहिणु पंहिंजे हुकूमत जे पैसनि ते ठाहीनि या ताक़त जे गुरूर में ठाहीनि या ताक़तवर धुरिन खे हिसेदार ज़मीनुनि में पाणीअ में करे ठाहीनि, सिंध खे कंहिं सूरत में क़बूल न हूंदो। उन करे असां इन मज़मत कंदे इहो इरादो या पंहिंजो ऐलान कयूं था। जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी का कोशिश कई वई त असीं सिंध पार्टी पंहिंजनि इतादियुनि सां गॾिजी हुन लाइ भरपूर मुखालफ़त कंदी। CCI में का वरी बि बहस हेठि आणे छॾियो आहे, यानी वरी बि ठाहींदा ऐं इहो असां मुतालबो था करियूं प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान खां त इन खे एग्ज़ीक्यूटिव ऑर्डर कढी ऐं वापसि करे ऐं पीपलनि खे बि चऊं था त पंहिंजे प्रेसिडेंट ते दबाव विझो, तक़रीरूं हुन ते CM पंजाब ते करण जे बजाए पंहिंजे प्रेसिडेंट वटि MNA MPA ऐं सेनेटर गॾिजी वञनि, एग्ज़ीक्यूटिव ऑर्डर कढी इन कैनाल खे मुस्तक़िल तौर ते ख़तमु कयो वञे।